शेख बिरकियो भरिसां हैदराबाद तालुके जी यूनियन काउंसिल आलमानी जो ॻोठ सोनो ख़ान लाशारी अॼु बि इन जदीद दौर में बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। तारीख़ी ऐं क़दीमी ॻोठ में को बि तरक़ियाती कमु थी न सघियो आहे, जॾहिं त ॻोठ खे मिलाईंदड़ अहम रस्ते जी मेन मोरी पुण टुटण हुअण करे ॻोठ केतिरनि ई शहरनि ऐं ॻोठनि खां कटियल आहे। उन हवाले सां ॻोठाणनि सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। असांजे रोड जी मोरी टुटी पई आहे, जेको अठो ॾींहुं आहे हितां ई को ॿाहिरि कोन थियो आहे। असांजी अच वञ तमामु बंदि थी वई आहे, रोड बंदि थी चुका आहिनि। असां इहो मुतालबो था करियूं गवर्नमेंट सिंध खां ऐं पंहिंजे चेयरमैन वाइस चेयरमैन खां या ज़िले मेंबरनि खां त असांजी मोरी ठाही वञे। असांजे तव्हांखे ख़बर आहे त जेको टुटे फज़ल खां रोड अचे थो आलमानी मोरी ऐं वरी वञी मिले थो शेख बिरके ते, मोरी विच में टुटी पई आहे, जेके अॼु अठो ॾींहुं आहे को बि धनी साईं कोन्हे असांजो। जेको मोरी आहे जेको मेन रोड आहे असांजो, ऐं सॼो अचु वञु असांजो उते ई थिए थी। असांजो अठो ॾींहुं आहे उहा मोरी टुटी पई आहे, जंहिंमें असांखे तमामु ॻोठ वारनि खे तकलीफ़ थी आहे। ऐं असांजे ॻोठ में काफ़ी जेके आहिनि सहूलियतूं त का ई कोन्हे, का सहूलियत कोन्हे। असांजे घटियुनि में मींहुं बरसाति अगरि पवे थी को घर निकिरण खां को तयारु कोन्हे ऐं असांजो को धनी साईं कोन्हे। हिननि वज़ीर आला सिंध ऐं तक जे MNA ऐं MP खां घुर कई आहे त यूसी आलमानी जे ॻोठ सोनू ख़ान लाशारी जे मेन रस्ते जी टुटल मोरी खे ठहिराए ॻोठ जा बुनियादी मसइला हल कराए ॻोठाणनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन मोहम्मद अली शेख सां गॾु आगा जानिब, सिंध टीवी न्यूज़, शेख बिरकियो।